दोस्तों असी वनी रहा हूँ सदर ही दोस्त के तव्हां सुञाणींदव तो असलम भुट्टो साहब थोड़ो हेठि थी हल्को कटिजे थो हेठि हाँ के पाती सभु हीरो तो लॻी ऐं बस छा कयूं शइ बि वधियल आहे शइ बदिल आहे शइ मूंखां वधीक त कोन हूंदई अॼु असां वञूं था सदर ऐं वठण वञूं पिया टायर मतिलबु हिन गाॾी में जंहिंमें वेठा आहियूं हिन गाॾीअ ॿ टायर वठण पिया वञूं ऐं ख़बर पई आहे त उते ॾाढा सुठा बहितरीनु टायर आहिनि रिकंडीशन टायर आहिनि उहे वठण वञूं पिया ऐं वापसी ते वरी पोइ असां तव्हां सां गॾूं ऐं उते टायर बि तव्हांखे ॾेखारींदासीं कहिड़ा टायर असांखे मिलिया आहिनि बिल्कुलु तव्हांखे टायर ॾेखारबा ऐं छो त असांखे टायर इन लाइ विझाइण जो असां 6 तारीख़ मां इमरान जेको आहे असां गारे वेंदासीं उते को फार्म हाउस ते शूट करणु घारो छटो में असां टेली फिल्मूं शॉर्ट फिल्मूं कढंदासीं ॿ त उनजे लाइ हिन गाॾी जो हुजणु लाज़मी आहे ऐं हिन जा ॿ टायर थोरा वीक आहिनि असां भुट्टो साहिबु चए थो उहे बि नवां था विझूं ज़रूरी आहे छो त रस्ते में को प्रॉब्लम थी पए ज़ाहिर आहे रस्तो थोरो घणो आहे हा घणो आहे ऐं इहो रस्तो थोरो कचो बि आहे न कचो रस्तो घटि आहे पर अच्छा हा इहो रोड त बहितरीनु आहे इहो त लाजवाब रोड आहे ऐं बाक़ाइदे इहे शीशे वांगुरु आहे असीं पहुता आहियूं हींअर नेशनल स्टेडियम दोस्तो हीउ ॾिसो जिते पाकिस्तान या ॿाहिरि मुल्कनि जी क्रिकेट मैचूं थींदियूं आहिनि उहो इलाइक़ो आहे साम्हूं बिल्कुलु असांजे साम्हूं स्टेडियम आहे हीउ बिल्कुलु चौक आहे जिते ॿ कराची जूं सभ खां वॾियूं हॉस्पिटलियूं आहिनि आगा खान ऐं लियाकत हे साम्हूं असांजे नेशनल स्टेडियम आहे जिते ॿाहिरि मुल्कनि जूं बि टीमूं ईंदियूं आहिनि ऐं हींअर असीं वञी रहिया आहियूं थोरो ई अॻियां असांजे पाकिस्तान टेलीविज़न सेंटर आहे जेको असांजो घरु आहे सम्झो असलम भुट्टो ऐं असांजो पहिरियों घर उहो आहे ईअं न असलम भुट्टो साहिबु जी हा BTV सां जेके यादूं वापसि था आहिनि उहे बयानु करण खां मथे आहिनि इलाही छो त असां पंहिंजी ज़िंदगी जो सफ़र ई उतो शुरू कयोसीं जी दोस्तो एंटीना तव्हां ॾिसो था लॻल आहे ऐं हे गेट आहे पाकिस्तान टेलीविज़न सेंटर जो ही गेट आहे हितां गाॾियूं वेंदियूं आहिनि अंदरि पाकिस्तान टेलीविज़न सेंटर PTV जेके चवंदा आहिनि ऐं हीउ रस्तो काॾे थो वञे हे लियाकत लाइब्रेरी हे भरिसां ई हुनजे PTV जे लियाकत लाइब्रेरी आहे जिते अॼुकल्ह वॾा वॾा शोज़ बि थींदा आहिनि ही गेट आहे दोस्तो ही साम्हूं अची विया असीं जिते टायर मिलंदा आहिनि ही तव्हां ॾिसो मुंहिंजे लेफ्ट हैंड ते सभु टायर पियल आहिनि हे मतिलबु तमामु पुराणा दुकान आहिनि हिते सभु गाॾियुनि जा शोरूम आहिनि ऐं टायरनि जा दुकान आहिनि हे बिल्कुलु क़ाइदे आज़म जे मज़ार जे बिल्कुलु बराबरि आहिनि भुट्टो साहिब जी गाॾी में टायर लॻी रहिया आहिनि भुट्टो साहिब टायर सही आहिनि हा टायर सही आहिनि हा भाई तो साल कढी वेंदा साल त आराम सां कढी वेंदा हे इलाही पुराणो दुकानु आहे हिते मतिलबु मशहूरु आहे हिते दोस्तो हे साम्हूं क़ाइदा जो मज़ार बि आहे साम्हूं बिल्कुलु दोस्तो गाॾी खे टायर लॻी चुका आहिनि असलम ॾाढो ख़ुशि लॻो पियो आहे टायर ॾिसी अब टायर सही मिली आहे टायर ज़बरदस्त मिली आहे ऐं साल खनि निकिरी वेंदा साल खनि निकिरी वेंदा हलो सही आहे ठीकु आहे ओके भाई अल्लाह हाफ़िज़ साल खनि कढूं था दोस्तो हींअर असीं जोर चौरंगी ते पुॼी विया आहियूं हे साम्हूं सिग्नल तव्हां ॾिसो था हे ग्रीन थींदो त असलम भुट्टो साहिबु 1 2 3 तव्हां कंदो रेडी टू गो बस अब हिते स्टाफ कर असां वञूं था पंहिंजे शोरूम स्टाफ अची वियो आहे ओके बा ओके अल्लाह हाफ़िज़ साम्हूं असांजो शोरूम आहे रोड क्रॉस कंदासीं त हेॾे बि ॾिसणु खपे चवंदा आहिनि त हेॾे बि ॾिसणु खपे ॿई पासा ॾिसणु खपे शोरूम ते पुॼी विया आहियूं अरे शुरता अहमद मेमन वेठल आहियां अरे शुरता कहिड़ा हाल ख़ुशि ठीकु ठाक अरे छोरा हे छा पगल छोकिरो थी थो वञे छा मसलो आहे बाबा इहो सभु कुझु जेको आहे तव्हां सुबुह जो सवेल उथो वॉक कयो जॉगिंग कयो ऐं पंहिंजो पाण खे फिट रखण जी कोशिशि कयो सम्झो न त सभु कुझु थी वेंदो पर ॻाल्हि ॿुधो को ॿियो मसलो त कोन्हे न न न न न ॿिया मसइला त हाणे थींदा छो जो शुरू खां वठी मां ॾिठा आहिनि तुंहिंजो को मसलो अॼु ताईं कोन ज़ाहिर थियो आहे हा मसइलो कोन्हे को अलाए सलीम जान कुझु चए पियो राति सलीम जान हे तूं शादी ते पियो चए तव्हांखे पहिरीं हिनखे चयो अहमद खे त बाबा इहो ख़ूबसूरती जो राज़ छा आहे
असां जो कोड़ा थी वियासीं असांजे गॾ जो तूं साथी दोस्त आहीं ऐं तुंहिंजी ख़ूबसूरती राज़ छा यार आहे? ज़मीन आसमान में फ़र्क़ु आहे तो में ज़मीन आसमान। अबे यार न कर यार हा शादी जो मसलो त न आहे न को न बाबा शादी न, न। शादी शादी ईअं ई ख़ुशि रहो दिलि खे ख़ुशि रखो ॻाल्हि ई ख़तमु कर भला तो हो भला उहे भला पर मां इहो थो चवांसि ख़ुदा जे वास्ते मुंहिंजे यार असलनि बुटे वांगुरु न थी जा बाक़ी तुंहिंजी ख़ूबसूरती अञा ताईं क़ाइमु आहे यार हिकिड़ी ॻाल्हि ॾिस न ॾिस हिन जो हे हुस्न जेको आहे न ॾसे थो गवाही थो आहे बस को चकर हे आहे न न माना हे जवानी खां बचपन खां वठी सही रहियो आहे तॾहिं त हे सिस्टम माने हलेसि थो न ॻाल्हि त इहा ई आहे हा, सबूत आहे सम्झण वारा सम्झंदा न सबूत आहे असांजा सभु सिस्टम हलंदा ऐं ॿुधाए हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे दोस्तनि खे ॿुधायां थो त अहमद सां मां तमामु पुराणो मुंहिंजो वास्तो आहे PTV ज़माने मां तमामु हिकिड़ी डिसेंट पर्सनैलिटी हूंदी तमामु सोबर क़िस्म जो हिकिड़ो आर्टिस्ट हूंदो हिन जो पंहिंजो हिकिड़ो मिज़ाज ई हिकिड़ो डिफरेंट हूंदो न कंहिंसां ढेग कंदो न घटि तमामु ॻाल्हाईंदो पंहिंजे कम सां बाबा मां हिन उरूज ॾिठो आहे ख़ुदा जो कसम आहे त हिकिड़ो त पंहिंजो उर्दू वारो फिल्म स्टार आहे नदीम मां चवां थो यंगस्टर में हे उन खां तमामु मथे हुयो इलाही सुहिणो हुयो ऐं PTV ते जंहिंमहिल ईंदो त जेके हुते छोकिरियूं हूंदियूं उहे सभु चवंदियूं इहो थिए अहमद में वण इहो थिए अवा ईअं हा इहो त हा आहे इहो तूं वॾो उरूज ॾिठो आहे पर तूं पोइते न पियो मां ॾिठो तूं वञे थो अॻिते थींदो छा मसलो आहे इश्क विश्क त न लॻो आहे सच ॿुधाइजांइ अहमद इश्क में माण्हू ॻरी वेंदो आहे इहो यादि रखी छॾ वन पर हिन जो को बि मतिलबु PTV ज़माने खां वठी हेसि ताईं को बि हिन जो स्टैंडर्ड्स न आहे स्कैंडल न हुयो यार हा इहो मुंहिंजे अखियुनि जे आॾो मां ॾिठो आहे पंहिंजे कम सां कमु रखंदो आहे टाइम सां ईंदो आहे टाइम में पंचुअल अथई रिकॉर्डिंग ते माना तूं हिनखे चओ सुबुह 7 बजे हूंदई भले बि आर्टिस्ट अचनि न अचनि हे टाइम ते हूंदई हिकिड़ी ॿी शइ मां तव्हांखे ॿुधाए छॾियां जेका बि तव्हां डाइट खायो था उहा डाइट पंहिंजे टाइम टू टाइम हले जेका डाइट टाइम टू टाइम हलंदी जेकी तव्हांजे अंदर जी मशीनरी आहे इनखे तव्हां पंहिंजे टाइम ते मशीनरी खे खाधो ॾींदो उहा खाधो घुमाईंदी ऐं तव्हांखे हज़म कंदी पर कुझु मूंखे लॻे थो का जिम बिम में एॾा वॾा वेंदा हुया जिम न वेंदो आहे मां सुबुह जो सवेल उथंदो आहियां अल्हम्दुलिल्लाह ऐं वेंदो आहियां पार्क यानी वॉक करणु वॉक बि कंदो आहियां हल्की जॉगिंग कंदो आहियां ऐं हल्की फुल्की पंहिंजे हिसाब सां मां एक्सरसाइज कंदो आहियां पंहिंजो पाण खे मेंटेन रखण लाइ अच्छा हे थोरो हथु मथे कजो इन में हिकिड़ो नग पतल आहे उहो पासो ॾिसां हे कहिड़ो नग आहे ही नग मूंखे हिकिड़े फ़क़ीर पारायो अच्छा हा उन ज़ाहिर आहे ड्रामा माण्हू करे थो फ़क़ीर रंग जा मां सूफ़ीज़म ते खोड़ ड्रामा कया आहिनि ऐं अलाह ताला जी महिरबानी आहे जो सूफ़ीज़म ते मूंखे जेको आहे सो तमामु घणो सिलेक्ट कयो वियो आहे त मूंखे हिकिड़े फ़क़ीर मिलियो उन मूंखे पंहिंजी आङुर मां लाहे ऐं मूंखे मुंहिंजी आङुर में पाए छॾी चई ईअं पातल हुजे तो हा मां पुराणो ॾिठो आहे तव्हांखे इलाही पुराणो ॾिठो हा उन जी निशानी आहे उन ॾिनो आहे उन पातो आहे मां इहो कोन पुछियोमांसि त हीउ मुंहिंजे लाइ छा कंदो छा न कंदो करण वारो मुंहिंजो रब आहे आहे सम्झो न हुन फ़क़ीर जी निशानी आहे बहरहाल हिन सियारे में मां अहमद मेमण खे इलाही चेंज ॾिठो आहे ऐं सफ़ा माना कलरफुल डिसेंट ॾिठो आहे मूंखे लॻे थो हे सियारो तोखे लॻो आहे न इशारो लॻो आहे इंशाअल्लाह ताला मां पंहिंजी हीरोशिप जी जेका सीट आहे उहा छॾींदुसि न बरक़रार सीट ते तव्हां वेठो सीट ते तव्हां वेठो अरे वाह यार जींस ते सही मिलायो थी यार मैचिंग सही की थी उन सीट खे मां पंहिंजी खे बरक़रार रखण थो चाहियां कुझु वक़्त जे लाइ जेसि ताईं आहियां 10 साल तूं कढी वेंदे इहो मुंहिंजो बि तजुर्बो आहे 10 साल तूं कढंदे तव्हां दोस्तनि जूं दुआऊं रहियूं इंशाअल्लाह तव्हां परस्तारनि जूं दुआऊं रहियूं त मां इंशाअल्लाह ताला 10 साल त छा मां 20 साल कढी बाबा हीरोशिप में तूं 10 साल कढंदे इहो मुंहिंजो अथई छो जो मूंखे ख़बर आहे तोखे अॻिते तोखे छा थियण वारो आहे